वफ़ाक़ी काबीना इलेक्शन कमीशन के फंड्स की फराहमी वारो मामलो पार्लियामेंट में खणी वञण जो फ़ैसिलो करे वरितो। पार्लियामेंट की बालादस्ती क़ाइम रखण ते इत्तेफ़ाक़। सदर पारां अदालती सुधारन वारे बिल ते सही खां इनकार जी मज़म्मत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त सदर जो किरदार PTI जे हिक कारकुन जहिड़ो थी चुको आहे। पार्लियामेंट मां मंज़ूर थियल बिल खे वापसि मोकिलणु बदकिस्मती आहे। सदर खे आईनी क़ानून जी पासदारी करणु घुरिजे। लाड़काने में 6 महीना अग पुरस्कार नमूने गुम थी वियल 8 वरियन की मासूम बाड़ी बेहिस पी हथां क़त्ल थियण जो इंकशाफ। पुलिस ज़रियन मूजिब गिरफ्तार जवाबदार नवीद खुआवड़ पंहिंजी धीउ नवीला खुआवड़ के क़त्ल करण जो एतराफ़ करे वरितो आहे। जवाबदार नवीद खुआवड़ पहिरीं घरवारी के तलाक ॾेई ॿी शादी कई हुई। पहिरीं घरवारीअ मां पैदा थियल धीउ नवीला के पाण सां रहायईं। धीउ के घर में रहण तां जवाबदार जी ॿी घरवारी कावड़ जी पेके हली वई। ज़ाल जे कावड़ जी वञण खां पोइ हुन धीउ नवीला के क़त्ल करण जो प्लान ठाहियो। जवाबदार नवीला के सिंधु दरिया में लोढ़े मारण जो एतराफ़ कयो आहे। जांच दौरान जवाबदार नवीद खुआवड़ जा इंकशाफ। कराची के शहरन के लिए खुशखबरी। 13 अप्रैल का कराची में वधिक रूट्स से इलेक्ट्रिक बस सर्विस शुरू करण जो ऐलान। इतलात और ट्रांसपोर्ट वाले सिंध वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त 13 अप्रैल का मलीर का इलेक्ट्रिक बस सर्विस शुरू करे रहिया आहियूं। बस सर्विस अलासिफ मार्केट का टैंक चौक ताईं भी हलाई वेंदी। 14 अप्रैल ते बहरिया टाउन का टैंक चौक और टैंक चौक का नुमाइश ताईं बस हलाई वेंदी। रमज़ान के भलारे महीने में अवाम के अटे की मद में रिलीफ दिनों पे वने। सस्ते अटे की मद में 5 अरब 87 करोड़ 27 लख 10 हज़ार रुपया ॾेई चुका आहियूं। प्रोफेसर अजमल सावंत के कातिलनि के का भी रियायत न मिलंदी। वाक़े में मुलविस किरदार केतिरा भी बासर छो न हुजनि, हर सूरत में खेनि गिरफ़्तार कयो वेंदो।